जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा इंजीनियर पब्लिक हेल्थ मुनवर नारे जो टीम समेत गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल हिंगोरजा जे हलंदड़ रिपेयरिंग जे कम ते छापो। नाकारा मटीरियल इस्तेमाल करण ते ठेकेदार खे छंड। तफ़सील मूजिब हिंगोरजा अवामी शिकायतुनि ते इंजीनियर पब्लिक हेल्थ मुनवर नारे जो सदस्य टीम जो गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल हिंगोरजा जी हलंदड़ रिपेयरिंग जे कम ते अचानक छापो हणी हलंदड़ कम जो जाइज़ो वरितो। स्कूल जे कम में नाकारा मटीरियल इस्तेमाल करण ते ठेकेदार खे छंड पटी ऐं चेतावनी ॾींदे स्कूल जो कम साफ़ शफ़ाफ़ तरीक़े सां 1 नंबर मटीरियल इस्तेमाल करे हलाइण जूं हिदायतूं कयूं। इंजीनियर पब्लिक हेल्थ मुनवर नारे जो चयो त स्कूल जे कम में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी ऐं कम मुकमिल थियण खां अॻु जल्द ॿीहर विज़िट करे थियल कम जो जाइज़ो वरितो वेंदो। सही